दोस्तों उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 56। एल्बम एतिरो ख़ासि न आहे ऐं एल्बम ही तमामु घणो मार्केट में हलियो, तमामु घणो। पर जॾहिं माण्हुनि ॿुधो त उन्हनि खे एतिरो ख़ासि मज़ो न ॾिनई, छो जो हिन दौर में रीमेक्स एल्बम ऐं गीत उहे साॻा ई मतिलबु रीमेक्स करे हिननि हलाया कंपनी वारनि। बाक़ी गीत जेके बि आहिनि सभु सुठा आहिनि, कैस्टनि जा खयल। तव्हांखे मां अॻिते हली सम्झायां थो त हिन जो गीतनि जो मक़सदु छा आहे, मतिलबु कहिड़े हिसाब सां हिननि ठाहियो आहे। पहिरियों गीत जेको आहे उहो आहे मूंखे प्यारो बि घुरी थो, मूंखां दूरियूं बि करी थो। 44 एल्बम दीवानगी जो आहे। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, उन्हनि खां बाद तव्हांखे ॿुधाईंदासीं त हीअ कलाम कीअं ठाहिया विया। कमेंट्स आहे शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे, कुमकुम गाने जी कॉपी ते आहे, बिल्कुलु ठीकु आहे। मथों बख़्शल लिगारी आहे, ज़ात भाई उन लिखियो आहे हाय, वॾी महिरबानी भाउ बख़्शल। ऐं उनखां पोइ ॿिया दोस्त बि आहिनि। उनखां पोइ शाबान सोलंकी भाउ लिखियो आहे वरी नाइस वीडियो। हेठां बख़्शल लिगारी लिखियो आहे एल्बम 36, वॾी महिरबानियूं भाउ। उनखां पोइ शाबान सोलंकी भाउ वरी लिखियो आहे आल सॉन्ग सुपर हिट। सिराज अहमद लाशारी भाउ लिखियो आहे माय फेवरेट एल्बम। दोस्तनि जी वॾी महिरबानी कमेंट्स कनि पिया। ऐं हीअ एल्बम इन करे घणो हलियो जो हिन में जेका लिखत आहे गाननि जी, त तव्हां ॾिसो न, जेको बि नओं उन दौर में 2006 जे दौर में ॾिसो माण्हू काई बि कैसेट ईंदी हुई त तकड़ में वठंदा हुया। त हिन में गीतनि जा ॿोल ॾिसो न कीअं आहिनि। इहो असल में हिकिड़े गाने जी मतिलबु को बि सुठो लफ़्ज़ चूंडे रखियो हिननि। हाणे ॾिसो न, पहिरियों गानो जेको लिखियलु आहे प्यारो, मतिलबु इहो गानो आहे मूंखे प्यारो बि घुरी थो, मूंखां दूरियूं बि करी थो। ऐं मुंहिंजो ही चङी तरह एल्बम ही ॿुधल बि आहे। ऐं ही वरी हेठां गीत आहे ॿियो नंबर जेको आहे। इन गीत जो मक़सदु ॾिसो न, हाणे छिनण लिखियो अथऊं, छिनण जो न चओ, एॾो ॾे न मूंखे भउ, मिठा मरी वेंदो साए। ऐं उनखां पोइ ॾिसो वरी गीत लिखियो अथऊं माण्हू। वरी हेठां लिखियो अथऊं कींझर, अच कींझर ते केटी बंदर ते। मतिलबु अहिड़े हिसाब सां हिननि एल्बम ठाहियो पिरी। वरी पंजों गीत आहे पिरी। उनखां पोइ वरी छहों गीत लिखियो अथऊं दुआ। ऐं उनखां पोइ वरी लिखियो अथऊं यारी, मतिलबु हले पई हले अञा सोणे सां यारी। मतिलबु अहिड़े हिसाब सां माना हिननि। वरी हेठां लिखियो अथऊं ज़िंदगी, वरी हेठां लिखियो अथऊं सदके, सदके वञाए छा ते नाराज़ आई। मिसाल अहिड़ी तरह माना हिन एल्बम ठाहियो। 10हों गीत जेको आहे उहो लिखियो अथऊं कुझु। कुझु वारो गीत जेको आहे, कुझु अहिड़ा बि आहिनि माण्हू हिते जेके प्यार कंदे घबराइनि था, एल्बम 36 में। मतिलबु अहिड़े हिसाब सां हिननि एल्बम ठाहियो जीअं माण्हू वठनि। ॿियो त हाणे हिन दौर में मीराली फेमस बि ॾाढो हुयो, इन करे जेका शइ ईंदी हुई त देरी न माण्हू खणंदा हुया। ऐं काफ़ी अहिड़ा फ़नकार हुया जिन्हनि जूं कैस्टूं माना ईअं ई माण्हू खणंदा, ॾिसंदा ई न हुया त कहिड़ा गीत अथव, बसि नई आहे त नई आहे ॾियो। ऐं दोस्तों वीडियो कंप्लीट थी चुको आहे। मूंखे वीडियो कीअं लॻो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में कठे।